अस्सलाम वालेकुम। अॼु वरी क्राफ्ट जी हिकिड़ी नई वीडियो सां मां अची वई आहियां ऐं अॼु असां जेको ठाहींदासीं शइ उहा आहे हीअ बोतल। हिनखे असां डेकोरेट कंदासीं इन सुतलिन सां। ठीक है, ये आज फिर एक नई वीडियो में बना रही हूँ क्राफ्ट की, और इस बॉटल को हम डेकोरेट करेंगे सुतली के साथ। मेरे पास दो तरह की सुतली है, एक है ये बहुत बारीक और एक है ये नॉर्मल साइज़ की। ठीक है, एक सनी सुतली आहे मां वटि ऐं हिकिड़ी जेका आहे नॉर्मल साइज़ जी आहे। ॿिन्ही जो फ़र्क़ु जेको आहे तव्हां ॾिसी सघो था। त हिन सनी सुतलीअ मां पहिरियों असां नंढड़ा पीसेस कटींदासीं। ठीक है, इस सुतली में से हम छोटे पीसेस काटेंगे तकरीबन अपने हिसाब से, डिज़ाइन के हिसाब से। ये साइज़ मुझे चाहिए, आप फिर देख लेंगे, आपको समझ में आ जाएगा। ठीक है, ही पीस आहे हिकिड़ो नंढो, तकरीबन 2.25 इंच खनि थींदो। जेतिरी डिज़ाइन ड्रिगी ठाहिणी हुजे उन हिसाब सां ओतिरा पीसिस कटणा आहिनि। त मूंखे कोई 10-15 पीसिस खपंदा, मां उहो कटे थी वठां। हाणे हे कुझु पीसिस मां कटिया आहिनि ऐं मूंखे अंदाज़ो न आहे त घणा खपंदा, पोइ उन हिसाब सां असां जेको आहे कटींदासीं। ठीक है, अभी मुझे अंदाज़ा नहीं है कि मुझे टोटल कितने पीसिस की ज़रूरत होगी, तो मैंने अंदाजे से काट लिए हैं। अब सबसे पहले हम इस बोतल पे कुछ हिस्से पे ग्लू लगाएंगे। ठीक है, वधिक पीसिस खपंदा त मां अञा कटे वठंदमि। हिन जे हेठे हिस्से ते ऐं हिन जे मथे हिस्से ते असां हणंदासीं ग्लू। मथियों मीन्स जेतिरो स्पेस असांखे कवर करिणो आहे। ठीक है, जितना स्पेस हम डिज़ाइन बनाना चाहते हैं, जितना स्पेस हम कवर करना चाहते हैं, उस हिसाब से हम इस पर ग्लू लगा लेंगे। तो ये ग्लू हिन ते लगी वई ऐं हाणे ही जेके पीसिस आहिनि थोड़ा थोड़ा आड़ा करे तिरछे पीसेस इस तरह से हम इस पे चिपकाएंगे। अभी अगर थोड़ा बहुत टेढ़ा हो जाए कोई मसला नहीं है, जैसे ही ग्लू थोड़ी ड्राई होने लगेगी तो ये जो है वो बिल्कुल परफेक्टली चिपक जाएंगे। बाद में मैं इनको सीधा कर लूँगी, फ़िलहाल मैं इनको फिक्स कर रही हूँ यहाँ पे, ताकि मुझे अंदाज़ा हो जाए कि मुझे और कितने पीसेस चाहिए। ठीक है, हिननि खे थोड़ो छिके सिधो करे ऐं चिमड़ाइणो आहे। इसमें झोल नहीं आना चाहिए, थोड़ा सा खींच के सीधा करके हम इसको चिपका देंगे। तो इस तरह से थोड़ा थोड़ा फासला देके, आधा इंच है तकरीबन, या अपने हिसाब से आप जितना जो है क्लोज बनाना चाहें तो ज़्यादा ख़ूबसूरत लगेगा। पंहिंजे हिसाब सां तव्हां हिनखे सेट करे सघो था, तव्हां जेतिरो हिनखे घाटो या छिडरो डिज़ाइन ठाहिणु चाहियो। त इहे हिन ते मां सॼा हणंदी वेंदमि। ये ॾिसो, ही कवर थी वियो आहे। अब उतने ही पीसेस मुझे और चाहिए जितने मैं इस पर लगा चुकी हूँ, तो ये नाप कर मैं फिर काट लेती हूँ काउंट करके। ठीक है, हाणे हिनखे जेतिरा मां पीसेस हणी चुकी आहियां ओतिरा ही पीसेस मूंखे ॿिया खपनि, सो ही ॻणे करे ओतिरा मां कटियां थी। ॾिसो, ही मूं कुझु पीसेस कटिया आहिनि ऐं जेकॾहिं थोड़ा घणा नंढा वॾा भी थी वञनि त कोई हर्ज नाहे। ठीक है, अगर थोड़े से इधर ऊंचे नीचे हो जाएं छोटे बड़े तो कोई मसला नहीं, उसको ऊपर की तरफ बढ़ा लें आप, नीचे की तरफ नहीं। अब इसको हम इस तरह से लगाएंगे। ठीक है, हितां खां हिन पासे ऐसे सही है। हिकिड़ी ॼारी ठही पवंदी, यहाँ पे एक जाली सी बन जाएगी। ही हिन जो तरीक़ो आहे, इस तरह से लगाते जाएंगे तो ये एक जाली सी बन जाएगी। ॾिसो, ही कंप्लीट थी वियो, ये जाली बन गई, ये कंप्लीट हो गया है। अब हम इसको बाकी बॉटल जो बचती है हमारी उसको सुतली से कवर करेंगे, इस मोटी वाली सुतली से। मोटी तो नहीं है, ठीक है, थुली ना आहे, हीअ जेका नॉर्मल आम सुतली हूंदी आहे उन सां असां हिनखे कवर कंदासीं। ऐं कुझु हिसो 2 या 3 राउंड हिते ॾींदासीं सुतली जा ऐं बाक़ी मथे ॾींदासीं। सो सभिनी खां पहिरियों असां हिनखे हेठें पासे खे कवर था कयूं। ये देखें, थोड़ी थोड़ी सी ग्लू लगा के इसका जो नीचे वाला हिस्सा है सबसे पहले हम उसको कवर करेंगे। 3 बल जैसे समझ लें कि हमें सुतली के लगाने हैं। 3 राउंड इसके ऊपर हम लगाएंगे, 3 वकड़ 3 चक्कर असां हिन मथां सुतली जेका है उहा हणंदासीं एहतियात सां। त जीअं, अच्छा, वहाँ से शुरू करें जहाँ तक आपको कवर करना है। ठीक है, सो जितां खां कवर करिणो आहे उतां खां वेढ़णु शुरू कयो, हेठियों पासो ख़ाली छॾे ॾियो। वेढ़ींदासीं हीअं, हथ ॾींदा वञो हिन जे मथां त जीअं हे बाकी सुतलियूं जेके आहिनि उहे असांजूं मूव न कनि। ये देखें, यहाँ तक आ गए हम। अब इसके नीचे की तरफ फिल कर लेंगे, 2-3
इस स्पेस में जितने बल आ सकते हैं वो हम देंगे। हिन हेठे हिस्से में 2 या 3 या जेतिरा बि वकड़ अची था सघनि असां ओतिरा हिन में ॾींदासीं ऐं हिन खे कवर कंदासीं। त जीअं असांजा हीअ सुतली जा जेके सिरा आहिनि उहे बिल्कुल ढकजी वञनि। नीचे वाली सुतली के जो सिरे हैं उसको बिल्कुल ही कवर कर देना है। ज़रूरत पड़े जहाँ जहाँ पे दोबारा ग्लू लगा ले। सो हे मुंहिंजो थी वियो कवर। इसको अच्छी तरह हाथ से दबा के फिक्स कर ले। ठीक है, हथ सां हिन खे दबाए चङी तरह सां फिक्स करिणो आहे त जीअं हे खुली न वञे। ऐं ॾिसंदासीं ज़रूरत पई त हिन में असां हिकिड़ो चक्कर ॿियो बि हिन में ॾेई था सघूं। अच्छा, ये तो हो गया। अब हम इसको करेंगे ऊपर से कवर। हाणे असां हिन जो मथियों पासो ढकींदासीं ऐं हितां खां शुरू था कयूं ग्लू हणण। जहाँ पे पहले ग्लू लगाई थी वहीं पे ग्लू लगा के हम एक पहले राउंड सुतली का कंप्लीट करेंगे। फिर आपको आइडिया हो जाएगा कि ये कितना अच्छा और कितना खूबसूरत लग रहा है और कितना एक यूनिक चीज़ जो है वो बन रही है। अच्छा, जोड़ एक तरफ ही रखें। जैसे यहाँ पे मैंने जोड़ रखा है इसका, तो इसका जोड़ भी यहीं से शुरू कर लेते। ठीक है, असांजी ग्लू जेका है उहा कवर थी वञे। और जो टेढ़े मेढ़े हों, जेके घुंझल हुजनि, उन्हनि खे हिन मरहले ते सिधो कंदा वञो। उनको खींचते जाएं और उनको सीधा करते जाएं। ऐसा ना हो कि अगर उसमें थोड़ा सा भी झोल होगा तो रह जाएगा हमेशा के लिए। तो जैसे ये मैं इसको खींच के सीधा कर रही हूँ क्योंकि नीचे से वो फिक्स हो चुका है। ठीक है, सो ही थी असांजो कवर। ऐं हाणे असां कंटिन्यू हिन बाक़ी पूरी बॉटल खे हिन सुतली सां ढके वेंदासीं। अब हम इसको कंटिन्यू ग्लू लगाते जाएंगे और पूरी इस बॉटल को इस सुतली के साथ बहुत फाइन फिनिशिंग के साथ कवर कर लेंगे। ॾाढो सुहिणे नमूने क्लोज़ असां हिन खे सुतली वेढ़ींदासीं। ठीक है, ऐं जीअं जीअं ज़रूरत पवंदी वेंदी असां हिन में ग्लू ऐड कंदा वेंदासीं। थोड़ी थोड़ी सी ग्लू मैं इस तरह करती हूँ हमेशा, पूरे पे नहीं लगाती। इधर उधर 2-3 लाइनें लगा लो तो सारी सुतली जो है इसमें फिक्स हो जाएगी। ठीक है, सो इहो मुंहिंजो तरीक़ो हूंदो आहे त मां सॼे खे ग्लू सां कवर न कंदी आहियां, पूरी बॉटल खे या पूरे स्पेस खे या पूरे सरफेस खे, बल्कि थोरो थोरो हिते हुते हणंदी आहियां। छो त हिन में रुआ आहिनि, बुझ आहिनि, त हीअ आराम सां जेका आहे सुतली असांजी हिन ते चिंबड़ी वेंदी। अब ऐसे रख के बहुत करीब करीब लगाते जाए। ठीक है, बिल्कुल सवलो तरीक़ो आहे। रस्सीअ खे हथ सां पकड़ो ऐं बोतल खे घुमाईंदा वञो। बोतल को घुमाते जाएं। जहाँ पे आप देखेंगे थोड़ा बहुत ऊंचा नीचा हो रहा है उसको हाथ से सही करते जाएं, क्योंकि ग्लू अभी जो है गीली है, इसको हम आराम से नीचे की तरफ मूव कर सकते हैं। दबाते जाएं, लगाते जाएं। ॾिसो हिन खे पूरो बोतल खे मां कवर करे वई आहियां ऐं हेठि अञा मां चाहियां थी त हिन ते 2 राउंड जेके आहिनि सुतलीअ जा ॿिया भी ॾियां। 2 राउंड नीचे में और लगाना चाह रही हूँ, तो अभी इसको मैं थोड़ा सा ग्लू लगा के और 2 जो इसके सुतली के राउंड है वो कंप्लीट कर लूँगी। सो ही असांजी बोतल जेका है डेकोरेशन जे लाइ तैयार थियण वारी आहे। ॿी सुतली हिन खे वेढ़ियूं था। सो ही असांजी फर्स्ट क्लास हिकिड़ी ख़ूबसूरत बोतल जेका आहे तैयार आहे। मनी प्लांट विझो, कोई ॿियो प्लांट विझो, ख़ाली डेकोरेट कयो तॾहिं भी ठीक है। ठीक है, तो ये हमारी बॉटल जो है वो बिल्कुल रेडी है। मैं इसको इसी तरह सिंपल रखने वाली हूँ। मैं इसके ऊपर और कोई भी डिज़ाइन और डेकोरेशन या कलर नहीं लगाऊंगी, क्योंकि इसमें जब हम प्लांट डालेंगे तो ये खुद ब खुद खूबसूरत हो जाएगी। ऐं जेकॾहिं चाहियो त हिन खे ईअं जो ईअं एज़ इट इज़ तव्हां डेकोरेशन में इस्तेमालु करे सघो था। ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे हिकिड़ो आइडिया इहो बि ॾियां त मां हिन जे हेठे हिस्से ते डिज़ाइन ठाहियो आहे। मैंने ये इसके निचले हिस्से पे डिज़ाइन बनाया है। आप चाहें तो सेंटर में बनाएं, चाहें तो ऊपर बनाएं, जिस तरह की आपकी बोतल हो। अगर बहुत बड़ी बोतल है तो उसमें यही डिज़ाइन 2 जगह पे बना सकते हैं, 3 जगह पे बना सकते हैं। तव्हांजे पंहिंजे मथां डिपेंड थो करे। सो ही मुंहिंजो फर्स्ट क्लास जेको आर्ट आहे, इहा मुंहिंजी हिकिड़ी डेकोरेशन तैयार है। मुझे उम्मीद है आपको ये वीडियो अच्छी लगी होगी। अगर अच्छी लगी हो तो लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, मेरे चैनल को सब्सक्राइब करें। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।